कराची रिपोर्टर असद अली कराची शाहराह फैसल थाने जे हद गुलिस्तान जौहर में कैफे मालिक तरफ़ां क़त्ल कयल हज़ूर बख्श चांडियो जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए शाहराह फैसल थाने जे मक़तूल हज़ूर बख्श चांडियो ऐं हुन जे वालिद साईंदा चांडियो ऐं ॿियनि जे मथां फुर जे इरादे जो केस दाख़िल करे छॾियो। सिंध दोस्त फॉर्म जे तरफ़ां मक़तूल हज़ूर बख्श चांडियो जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ऐं मक़तूल समेत हुन जे वारसनि मथां फुर जे इरादे सां केस दाख़िल थियण ख़िलाफ़ आगा शाह ज़मान जी अॻवानी में डिस्ट्रिक्ट ईस्ट प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ आगा शाह ज़मान, आगा शाह ज़मा, साईंदा चांडियो, सैयद आसिफ शाह, तौफ़ीक मंगी, सैयद अज़हर शाह ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त कराची शहर में सिंधी नौजवाननि खे टारगेट करे क़त्ल कयो पियो वञे। वारिस इंसाफ़ लाइ भटकी रहिया आहिनि पर पुलिस को बि क़दम नथी खणे। हुन चयो त मक़तूल हज़ूर बख्श चांडियो जे वारिसनि खे गिरफ़्तार करण बजाए पुलिस अल्टो उन जे वालिद ऐं ॿियनि मथां फुर जे इरादे सां कूड़ो केस दाख़िल करे मौतमार तमामु वॾी ज़्यादती कई वई आहे। पुलिस रिश्वत वठण एवज़ बास जवाबदार सां बट बणियल आहे। हुननि वधीक चयो त कुझु ॾींहं अॻु भिटाइयाबाद में क़त्ल कयल सैयद ताहा शाह जे क़ातिलनि खे पुलिस हिन वक़्त ताईं गिरफ़्तार नाहे कयो। जवाबदार उल्टो मक़तूल जे वारिसनि खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, आईजी सिंध ऐं वॾे वज़ीर घरू वज़ीर ऐं ॿियनि खां इंसाफ़ जो मुतालबो कंदे चयो त मक़तूल नौजवान हज़ूर बख्श चांडियो ऐं सैयद ताहा जे क़त्ल जो नोटिस वठी इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे।